कादिम में दुकानदार इताद पारां बाज़ार मां बरसात जो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। हरजीमल ठक्कर, नूर भट्टी, शींह जोखियो ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल केतिरे अरसे खां शहर जी मुख्य वापारी बाज़ार में पाणी बीठल आहे। हुननि चयो त पाणी निकाल न थियण सबबि संदनि कारोबार मुतासिर थिए पियो, पर दांहुं बावजूदि को बि न पियो ॿुधे। कादिम मच्छाई बाज़ार में, रेडियो बाज़ार में गंदे पानी जो मुसलसल अॼु 16 ॾींहं न को का इंतज़ामिया सफ़ाई लाइ तयारु आहे, न को नोटिस वठण लाइ तयारु आहे। मुंहिंजो इहो पुरज़ोर मुतालबो आहे आला अमलदारनि सां, छा तव्हांखे इहे प्रेसूं असांजो मुज़ाहरा ऐं असांजी हड़तालूं नज़र नथियूं अचनि? जे नज़र अचणु खपनि हा त अॼु असां वटि सफ़ाई हुजे हा। कल्ह तव्हांजे TMO असांखां 2 कलाक घुरिया, जेके सफ़ाई लाइ असांखे चयो वियो त तव्हांखे 2 कलाकनि में पाणी कढी था ॾियूं। उहो 2 कलाकनि खां पोइ थो चवे त मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, मां छा थो करे सघां। जे हू कुझु नथो करे सघे त सीट ख़ाली करे वञे पंहिंजे ॻोठ, या त असां सां गंदे पाणी में अची गॾु वेहे। अॻवाननि मुतालबो कयो त बाज़ार ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि में बीठल पाणी निकाल करे संदनि नुक़सान खे घटायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk